लिहाजा मुखा अग में उलमाए किराम हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बाकी खुलफा यानी खलीफे अव्वल खलीफे बिला फसल अमीर अल-मोमिनीन हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुतालिक बयान कयो हुंदो। बे नंबर खलीफे अमीर अल-मोमिनीन हजरत सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुतालिक भी उलमा बयान कयो हुंदो। टे नंबर खलीफे हजरत सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुतालिक भी उलमा जो बयान थियो हुंदो। ऐं आखिर में मूंखे हुकुम थियो आउं हाज़िर थियो आहियां ऐं इन ई ॾिनल उनवान ते ॻाल्हाईंदुसि। मुमकिन आहे रिकॉर्डिंग थींदी हुजे, केरु ईअं सम्झे त शायद महीनो त आहे जमादुल आख़िर जो 22 तारीख़ रात बीठी आहे ऐं तकरीर जेका है करण वारे सिर्फ हजरत सैयदना अलीउल मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु ते कई उन्हनि जे ज़ात ते ॻाल्हायो। हालांकि पेरनि ते ॻाल्हाइणु घुरिजे। हा जे महीने जी मुनासिबत आहे हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुतालिक त मां इहा वज़ाहत करे छॾी त बाक़ी उलमा उन्हनि ते ख़िताब कयो हूंदो। बाक़ी मूंखे जेको हुकुम थियो आहे मां उनवान जे मुनासिबत सां चंद गुज़ारिशूं मां अर्ज़ पेश कयां थो। अमां जे साम्हूं वक़्तु बिल्कुलु तंग आहे ऐं मूंखे रात जो सकरण खां परते प्रोग्राम में भी हाज़िर थियणो आहे। लिहाज़ा मां जल्दी हाज़िरी ॾेई अमां खां इजाज़त वठंदुसि। मूंसां गॾिजी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सभी पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस सलाता व युतूनज़ ज़काता व हुम राकिऊन। सुभान अल्लाह। बस इतनी आवाज़ है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शान शेर खुदा जो आदत वो शेर थी वियो न। सुभान अल्लाह चो तदा थी वेंदो त कम कीअं थींदो। इन्नमा वलियुकुमुल्लाह अल्लाह ताला फरमायो अल्लाह तव्हां जो वली आहे, उन जो रसूल अवां जो वली आहे ऐं उहे मोमिन ऐं उहे माण्हू जन ईमान आंदो नमाज अदा कनि था, रुकू जे हालत में खैरात कनि था, ज़कात ॾियनि था, उहे बि तव्हांजा वली आहिनि। सुभान अल्लाह। वलीअ जूं केतिरियूं ई मानाऊं आहिनि। वलीअ जी माना मददगार भी आ, वली जी माना वारिस भी ईंदी आ, वलीअ जी माना मुहिब भी ईंदी आ, मुहब्बत करण वारो। वली जी माना महबूब भी ईंदी आ। वलीअ जूं केतिरियूं ई मानाऊं आहिनि। अल्लाह ताला फरमायो अल्लाह भी तव्हां जो वली आ, अल्लाह जो रसूल भी अवां जो वली आ ऐं मोमिन भी तव्हां जा वली आहिनि। मददगार जे माना में वठो
तो बे गाल ठहे थी मोहब्बत जे माना में वठो, मुहिब जे माना में वठो, महबूब जे माना में वठो। अल्लामा काज़मी रहमतुल्लाह अलैहि वीहन खां मथे उन जूं मानाऊं लिखियूं आहिनि, पर फरमाए थो जेका बि माना वठो उहा माना मुहब्बत ऐं मदद जे इर्द गिर्द फिरंदी रहंदी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मददगार माना वठो त माना थींदी अल्लाह तव्हांजो मददगार आ, अल्लाह जो रसूल भी तव्हांजो मददगार आ ऐं मोमिन भी तव्हांजा मददगार आहिनि। सुभान अल्लाह। अहले ईमान मददगार आहिनि, मोमिनन जो सरदार जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सभिनी वलियन जो सरदार। जेतरा बि दुनिया में पीर हन, कादरी सिलसिले में, चिश्ती सिलसिले में, सोरवर्दी सिलसिले में, तमाम जेके भी पीराने उज़्ज़ाम आहिनि उन्हनि सभिनी जो वॾो पीर मौला अली आहे। सुभान अल्लाह। मौला त हर मोमिन जो आहे। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत अली हर मोमिन मर्द जो भी मौला है, हर मोमिन औरत जो भी अली मौला है। सुभान अल्लाह। जंहिंखे मौला चवण सां बुखार चढ़े या जंहिंजो निकाह टुटंदो हुजे त भली उन्हनि जो निकाह भॼे, भली उन्हनि जो निकाह टुटे, भली उन्हनि खे तकलीफ़ थिए, पर यादि रखो जेको अलीअ खे मौला पंहिंजो नथो सम्झे उहो मोमिन ई न आहे। मोमिन थींदो ई हुआ जेको अलीअ खे मौला सम्झे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। न दादा सुभान अल्लाह। मां हुन जे लाइ हवालो न ॾियां त पोइ ठीकु आहे, मुंहिंजे ॻाल्हि खे हे ईदगाह खां ॿाहिरि फिटी करे छॾियो, पर जेकॾहिं मां हवाले सां हिन ॻाल्हि खे साबित कयां त पोइ मञणो पवंदी त मोमिन थींदो ई हुआ जेको अलीअ खे पंहिंजो मौला सम्झे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुल्हनि जो अजीब सिस्टम आहे, जे अलीअ खे मौला न चओ, मौला अली न चओ, छो न चओ? न बाबा मौला न चओ, छो त मौला जी माना मददगार वठिजे त पोइ अलीअ खे मुश्किल कुशा मञणो पइजी वेंदो। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मौली मरी वञे जेकॾहिं चवे हुनजो त निकाह भॼंदो, असांजो ईमान मज़बूत थींदो जेको अलीअ खे मौला। सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, हुजूर अलैहि सलातो वसलाम फरमायो, मन कुन्तु मौलाहु फअलियुन मौलाहु, जंहिंजो मां मुहम्मद मौला आहियां, अली बि उन जो मौला आहे। सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा वाल मन वालाहो व आद मन आदाहो, या अल्लाह जेको अलीअ सां मुहब्बत करे तू बि उन सां मुहब्बत कर, जेको अलीअ सां दुश्मनी करे मौला तू बि उन सां दुश्मनी फरमा। अलीअ खे मौला असां न कोन चयो आहे, अलीअ खे मौला चयो तो मदीने वाले खुद फरमायो। जो सुभान अल्लाह। अली साईं खे मौला चवण मौलिन खे पसंद ना है, हालांकि हुजूर फरमायो चलो अल्लाह जो कुरान खे पढ़ो, हदीस में तो तू कान का शय फिरती फिरती हणंदे त हीअं ना आहे हदीस हुआ, अल्लाह जो कुरान खे छा चवंदे? अल्लाह ताला कुरान में फरमायो, फ़इन्नल्लाह हुव मौलाहु व
जिब्रील व सालिहुल मुमिनीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह भी मौला, जिब्रील मौला, सालिह मोमिन मौला। सुभान अल्लाह। अली के मौला न चो छो तो अल्लाह मौला तो कि हजरत अली सा हसदा साड़ा बुग़्ज़ा जो चवी तो अली के मौला न चो। अल्लाह तो कुरान में जिब्रील के मौला फरमायो जो सुभान अल्लाह। रुगो जिब्रील न व सालिहुल मुमिनीन। अल्लाह फरमायो जेको सालिह मोमिना नेकोकार साहिब ईमाना। कुरान तो न नेकोकार सालिह मोमिन के भी मौला चयो आ। जे सालिहुल मुमिनीन मौला आहिन ऐं उन्हन के मौला चवण सां शिरक कोन थींदो। जिब्रील के मौला चवण सां शिरक न थींदो। तो पोइ मौली साहब याद रखो अली के मौला चवण सां शिरक कोन थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। निकाह भॼा त पोइ सभु वहाबे जा टुटी पवंदा। हाँ भैया। अलीअ खे मौला न चओ। मौला अलाह अली वरी मौला कीअं थींदो? जिब्रील मौला तोखे मञण पसंद आहे छो तो कुरान तो फरमाए जिब्रील मौला आहे। मौलीअ खे इनकार न आहे। सालिह मोमिन मौला आहे। मौली साहबान खे इनकार कोने। इनकार आहे त हज़रत अली खे मौला चवण ते इनकार आहे। इहे न मञींदा सुन्नी मञनि था। चओ सुभान अल्लाह। फिरती वणंदा ते भई शिया था चवनि। खॾे में हणु शीअनि सां तव्हांजो छा वञे। सुभाणे चवंदो त अलीअ खे शिया था मञनि त हिन करे सुन्नी मञो ई न। जॾहिं आमिना जे लाल फरमायो त जंहिंजो मां मौला या अली उन जो मौला आहे त मञणो पवंदो अली असांजो मौला आहे। सुभान अल्लाह। बाक़ी धोखो ॿिन्हिनि खाधो आहे मौला जे लफ़्ज़ में। हुननि में धोखो खाधो चयो मौला अलाह खे चइबो आहे त इन करे अलीअ खे न चओ। हुननि बि धोखो खाधो चई मौला जी माना आहे खलीफ़ो। मेड़े जे मौला जी माना खलीफ़ो आहे त पोइ ॻाल्हि त ठहंदी कान। हुज़ूर फरमायो मन कुंतु मौलाहु फअलियुन मौलाहु। जंहिंजो मां मौला अली उन जो मौला। जेकॾहिं तव्हां चवंदो अलीअ जी माना मौला जी माना आहे खलीफ़ो। हुज़ूर खे कंहिंजो खलीफ़ो कंदो? कुरान में अल्लाह फरमायो फ़इन्नल्लाह हुवा मौलाहु। अल्लाह मौला। मौला जी माना खलीफ़ा। तो मुमाज़ अल्लाह खे कंहिंजो खलीफ़ो बणाईंदो? जिब्रील खे जो खलीफ़ो बणाईंदो? मन हमरा अंध ते सवार आहिनि। असुल ख़बर ई कान्हे मौला जी माना छा आहे। पंहिंजी हथरादू माना ठाहियो। चवंदा अली मौला माना मौला जी माना खलीफ़ो। खलीफ़ो माना ठहे ई कान थी। इहा क़ुरान जे ख़िलाफ़ आहे। हदीस जे इहा माना वठण ख़िलाफ़ आहे। ख़ुदि हदीस जेका बीठी आहे जंहिंमें हुज़ूर फरमायो जंहिंजो मां मौला आहियां अली उन जो मौला आहे। उन हदीस में हिकु दुआ मौजूद आहे अल्लाहुम्मा वाले मन वाला हो व आद मन आदा हो। मौला जेको अली सां मोहब्बत करे तू न सां मोहब्बत कर। अली सां दुश्मनी करे तू न खां दुश्मनी फरमा अदावत फरमा। इहा हदीस जी दुआ ॿुधाए थी त मौला जी माना खलीफ़ो न। मौला जी माना प्यारो आहे। मौला जी माना महबूब आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हेॾा हुज़ूर फरमायो वो जेके पंहिंजा हूंदा आहिनि न पंहिंजा उहे ख़ुशि थींदा आहिनि। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सैयदना अमीर उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा जे साम्हूं आया मुबारक था चवनि हनी लक यब्न अबी तालिब अस्बहत व अमसैत मौला कुल्ल मुमिन व मुमिनह।
ऐ अली इब्न तालिब मां उमर तो के मुबारक तो जा अमा सुबह शाम हर मोमिन मर्द ऐं मोमिन औरत जा मौला आयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इब्न अबी तालिब हजरत अली के हजरत फारूक आजम मुबारक थो दे। सही मां तव्हां खे मुबारक थो ॾियां जो तव्हां सुबह शाम हर मोमिन मर्द जा भी मौला आयो त हर मोमिन औरत जा भी मौला आयो। हजरत अमीर उमर बि अली के फरमाए थो तव्हां मौला आयो माना मोमिनन जा मौला आयो, चाहे मोमिन मर्द हुजे उन जा भी मौला आयो, मोमिन औरत हुजे अवां उन जा भी मौला आयो। माना हजरत फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु भी आई गाल फरमाए थो त अली हर मोमिन जो मौला है। माना मोमिन उहो ही हूंदो, मोमिन उहो ही थींदो जेको अली के पंहिंजो मौला मञींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हो त सही सहाबन में दुश्मनियूं कराए वेठा, अब सहाबी ठहंदा ई कोन हा। मवाली के कड़ी खबर है, जाकिर के कड़ी खबर है तो हुजूर जे साहबा जी पंहिंजे पाण में मोहब्बत के तरी दुरूद ॾाढा पर तमारुस कया दो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या सैयदना फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खिलाफत जो ज़मानो आ, रात जो टाइम आ। सैयदना मौला अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे हवेली में आरामी आहिनि, ख्वाब में ॾिसनि था मदीने वारे जो दीदार थियो। मस्जिद नबवी जे अंदर हुजूर मुसल्ले ते बीठा आहिनि, फजर जी नमाज पढ़ाए रहिया आहिनि। नमाज हुजूर ख़त्म फरमाई, सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर शरीफ सां टेक ॾेई वेही रहिया। ॿाहिरां हिकिड़ी बुढड़ी पोड़ी औरत आई, खजन जो खारकुन जो हिकिड़ो टोकरो खणी आए हुजूर जे दरबार में पेश कयई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली साईं खे फरमायो अली खणो खजूं हे खारकूं साहबा जे जमात में विरहाए। हजरत अली साईं टोकरो खजन जो खयो, सभिनी में विरहाए तक़सीम फरमायो। आखिर में जेके बच्चूं हुजूर वटि खणी आयो, नबी करीम अलैहिस्सलाम हिक खारक हिक खजी खई हजरत मौला अली खे ॾिनी। पाण फरमायो अली बाक़ी खणो अज़वाजे मुतहरात दे मोकिल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो छा हो ख्वाब, छा हो सही ख्वाब सुजागी थी वई। सुबह जे नमाज ते मौला अली आयो, मूंखे अर्ज़ कयो इहो ज़मानो कंहिंजे ख़िलाफ़त जो हो, हज़रत अमीर उमर जे ख़िलाफ़त जो ज़मानो। नमाज शुरू हुआ, मुसल्ले ते हजरत सैयदना फारूक आजम बीठा है। सैयदना उमर फारूक नमाज पढ़ाए रहिया हन, साहबी नमाज पढ़न था। नमाज खत्म थी, सैयदना अलीउल मुर्तज़ा फरमायो जीअं मूं रात ॾिठो हुयो मदीने वारा नमाज फजर पढ़ाइण खां बाद में मिंबर शरीफ ते टेक ॾेई पाण वेठा, बिल्कुलु उन ई तरह सां फारूक आजम नमाज खत्म कराए मिंबर शरीफ ते टेक ॾेई वेही रहिया। ॿाहिरां बुढड़ी हिकिड़ी पोड़ी औरत आई, खजन जो टोकरो खणी आई। सैयदना फारूक आजम वटि पेश कयो क़िबला खजूं खणी आई आहियां, नज़र क़बूल पवे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मौला अली खे फरमायो अली खजूं खणो सभिनी में विरहाए। सुभान अल्लाह। केड़ी बोली समझंदो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असांजे जामिया राशिदिया जे तुलबा खां तव्हां फारसी में अरबी में तकीर ॿुधी जे उन ते शौक़ आहे त भला उहा शुरू कयो, हिंदी सम्झणी आहे त राजा कयो। सुभान अल्लाह। मूंखे तमामु घणी जल्दी आहे।
हज़रत फारूक आज़म सीना अली उल मुर्तज़ा के फरमायो से उठो हे विरायो सुभान अल्लाह अली से टोकरो खयो से मिली विरायो विराए बकाया खजू खणी हज़रत फारूक आज़म जगह रखो से बच्चो हज़रत फारूक आज़म हिक खजी खई हज़रत अली से के दी सुभान अल्लाह हिक खजी सैयदना अली मुर्तज़ा फरमायो से अञा वधीक ॾियो सुभान अल्लाह हिक ॾेई फरमायो हज़रत अली से के त बाक़ी खजूं अज़वाज मुतहरात ॾे मोकिलियो हुज़ूर जे पाक घर वारनि ॾे मोकिलियो सही अञा वधाए ॾियो न सैयदना उमर अमीर उमर फरमायो अली जेकॾहिं राति तोखे रसूलुल्लाह हिक खां मथे ॾियनि हा त उमर बि मथे ॾे हा सुभान अल्लाह दिल खोले सुभान अल्लाह सुभान अल्लाह रात साईं हिक ॾिनी से बराबर हिक ॾिनी जे साईं राति वधीक ॼणा त पोइ उमिरि बि वधीक ॾे हा सुभान अल्लाह पर साहब में खजुम तक़सीम करण जे लाइ हज़रत उमर फारूक कंहिंखे चयो कंहिंखे गुज़ारिश कई हज़रत सैयदना अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे साईं राति बि तव्हां विरायो हुज़ूर जे सोबत में त हींअर बि तव्हां ई विरायो ये मोहब्बत न हुई त ॿियो छा हो दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हिना हुजूर फरमायो जंहिंजो मां मौला अली उन जो मौला त मुबारक चां वारो हज़रत अमीर उमर मुबारक हुजे हुजूर तव्हां खे मौला फरमायो आ तव्हां सुबुह शाम ॾींहुं राति हर मोमिन जा मौला आहियो सुभान अल्लाह उमलन खे जो कावड़ न कर अलीअ खे मौला मुस्तफ़ा बि फरमायो आ अलीअ खे मौला अमीर उमर बि तस्लीम कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां चऊं था त असां ते छो थो कावड़ जी ॿुध हुजूर जी हदीस साईं फरमायनि था मन अहब अलियन फ़क़द अहबनी व मन अबग़द अलियन फ़क़द अबग़दनी व मन आज़ा अलियन फ़क़द आज़ानी हुजूर फरमायो जंहिं अलीअ सां मुहब्बत कई उन मां मुहम्मद सां मुहब्बत कई जंहिं अलीअ सां बुग़्ज़ रखियो उन मूंसां बुग़्ज़ रखियो जंहिं अलीअ खे अज़ियत ॾिनी उन मूंखे तकलीफ़ ॾिनी वमन आज़ानी फ़क़द आज़ल्लाह जंहिं माण्हूअ मूंखे अज़ियत ॾिनी सम्झो उन अल्लाह खे तकलीफ़ ॾिनी आहे हुज़ूर फरमाइनि था अलीअ सां मुहबत करण वारो ईअं सम्झो मूंसां मुहबत करण वारो आहे अलीअ सां बुग़्ज़ रखण वारो मूंसां बुग़्ज़ रखण वारो आहे अलीअ खे अज़ियत ॾियण वारो मूंखे अज़ियत ॾियण वारो आहे ऐं जंहिं मूंखे अज़ियत ॾिनी उन अल्लाह खे अज़ियत ॾिनी ख़ुदा खे अज़ियत ॾियण वारो मोमिन को नथो थी सघे जन्नती नथो थी सघे जन्नती उहो ई थींदो जंहिंजे अंदर में अलीअ जी मुहब्बत हूंदी सुभान अल्लाह बीजा ते हुजूर फरमायो हज़रत अली साईं के हबीबुक हबीबी अदुवुक अदुवी व अदुवी अदुवुल्लाह पाण फरमायो त अली तोसां मोहब्बत करण वारो वो मूंसां मोहब्बत करण वारो आहे तुंहिंजो मुहिब मुंहिंजो मुहिब तुंहिंजो महबूब मुंहिंजो महबूब तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन जेको मुंहिंजो दुश्मन आहे उहो ख़ुदा जो दुश्मन आहे सुभान अल्लाह
वल वैल लिमन अबगदक बिन बादी मुखा बाद में जेको तो सा बुग़्ज़ रखे उन जे ला वैल उन जे ला हलाकत इन वैल का बचंदो उहो जेको अली सा मोहब्बत रखंदो। सुभान अल्लाह। नाराज न थियो, थोड़ी वजाहत कया। अरे यार सुभान अल्लाह। वजन के हजरत अमीर मुआविया जी मुखालफत जो शौक़ है ना, वो चवंदो हदीस में आ न त जेको बुग़्ज़ अली सां रखंदो तंहिंजे करे वो हुजूर सां बुग़्ज़ थो रखे। दुश्मनी अली सां की हुजूर सां दुश्मनी। अमीर मुआविया के बाबा बुग़्ज़ हो माअल्लाह दुश्मनी। इहो मवाली ज़ाकिरन जो नज़रियो आहे। हजरत अली साईं हजरत अमीर मुआविया जा इख्तिलाफ़ात हुआ, पर कंहिं मौक़िफ़ जे मथां राय जी अलहदगी ऐं इख्तिलाफ़ बुग़्ज़ कोन हूंदो आहे। हिकिड़ो इज्तिहादी मसालो हो, उनमें राय जो इख्तिलाफ़ हुयो। राय जो इख्तिलाफ़ बुग़्ज़ कोन हूंदो आहे। जिथे बुग़्ज़ हूंदो आहे उते इज्तिहादी राय कान हूंदी आहे। जिथे इज्तिहादी राय जो इख्तिलाफ़ हूंदो आहे त बुग़्ज़ कोन हूंदो आहे। सुभान अल्लाह। चइन इमामन में भी इज्तिहादी राय जो इख्तिलाफ़ हुयो या न। हज़रत इमाम आज़म असांजो इमाम अबू हनीफ़ा, इमाम शाफ़ी, इमाम अहमद बिन हम्बल, इमाम मालिक, फ़िक़्ह जा 4 इमाम, उन्हनि में राय जा इख्तिलाफ़ हा, इज्तिहादी उन्हनि में इख्तिलाफ़ हा, पर उहे बुग़्ज़ जे बुनियाद ते कोन हा, अज़ियत जे बुनियाद ते बुनियाद ते न हा, अदावत ऐं दुश्मनी जे बुनियाद ते कोन हा। हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर जो सहाबी आहे, बराबर हज़रत अली साईं सां इख्तिलाफ़ात हुआ, पर बुग़्ज़ जे बुनियाद ते न हा, अदावत जे बुनियाद ते कोन हा, अज़ियत जे बुनियाद ते कोन हा। हिकिड़ो मौक़िफ़ हुयो, हिकिड़ो मामलो हुयो, हिकिड़ो मसालो हो, उन जे मथां इज्तिहादी इख्तिलाफ़ ज़रूर हो। इहे इल्म में इज्तिहादी इख्तिलाफ़ात ज़रूर थींदा आहिनि, पर उनखे बुग़्ज़ कोन चइबो आहे, उनखे अदावत ऐं दुश्मनी कोन चइबी आहे। धोखे जी दुश्मनी नज़र अचे, असांखे कान थी नज़र अचे, असांखे ईअं थो नज़र अचे जीअं बाक़ी इल्म जे अंदरि इज्तिहादी मामलात जे अंदरि इख्तिलाफ़ात थींदा आहिनि। हज़रत सैयदना मौला अली ऐं हज़रत अमीर मुआविया जे विच में ईअं इज्तिहादी मामले में इख्तिलाफ़ हुयो, राय जो इख्तिलाफ़ हुयो, पर सुन्नत जो अक़ीदो आहे त उन मसइले में बि हक़ ते मौला अली हो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह चओ न। सुभान अल्लाह। दोनों था चओ सुभान अल्लाह। मना बुग़्ज़ जा लफ़्ज़ ॾिसी ऐं वरी त हज़रत अमीर मुआविया जेको छिकी त को माअज़ल्लाह उन में बुग़्ज़ हो। क़तअन न। असां हुज़ूर जे हर सहाबीअ जो अदब बि कयूं था त मुस्तफ़ा जे हर सहाबीअ सां मोहब्बत बि कयूं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सरकार इहा क़ीदे वज़ाहत करणी मां करे छॾी। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, अलीअ जी मोहब्बत मुंहिंजी मोहब्बत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तुझो मुहिब मुझो महबूब, तुझो महबूब मुझो महबूब, तुझो प्यारो मुझो प्यारो, मुझो प्यारो तुझो प्यारो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा हिकिड़े मौक़े ते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा जे विच में मुआख़ात जो सिलसिलो शुरू फरमायो। फलाना तू फलाणे जो भाउ, फलाना तू फलाणे जो भाउ, फलाना तू फलाणे जो भाउ। हज़रत अली साईं ख़बर पई, हज़रत अली साईं आया। फजा अलीयुन तदमा ऐनाह, हज़रत अली मुर्तज़ा आया, अखियुनि मुबारकुनि मां पानी हले थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अर्ज़ कंदा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़ैत बैन असहाबिक, सही सहाबा जे विच में तव्हां मुआख़ात फरमाई, बिरादरी फरमाई, फलाना फलाणे तू फलाणे जो भाउ आहे। वलम तुआख़ बैनी व बैन अहद, मुझे बेके जे विच में तमाम मुआख़ात कान फरमाई आहे। अली साईं रोई रहिया आहिनि। सही ॿियनि में त तव्हां इहो ताल्लुक़ फरमायो, पर मुंहिंजो कंहिंसां बि ताल्लुक़ इहो कोन फरमायो। हुज़ूर फरमाइनि था, अंत अख़ी फ़िद दुनिया वल आख़िरह, अली रो न, ॿिया ॿियनि जा भाउ दुनिया ऐं आख़िरत में अली तूं मां मुहम्मद जो भाउ आहीं। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे विलायत।
प्यारे नबी जो प्यारो बिरादर शेर खुदा फातिह खैबर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पीर मेर अली शाह गोलनवी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा त तव्हांजे मथां राफ़िदन खे एतराज़ आहे त अली सां मुहब्बत न कंदा आहिनि, अहल बैत सां सुन्नी मुहब्बत न कंदा आहिनि। पीर साहब फरमायो अहिड़ो मुहब्बत जो इज़हार कयो जो राफ़िदन खे ख़बर पए त असुल मुहब्बत कंदा सुन्नी हुज़ूर जे अहल बैत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह री बुलंद आवाज़। सुभान अल्लाह। प्यारे नबी जो प्यारो बिरादर शेर खुदा फातिह खैबर। सुभान अल्लाह। प्यारे नबी जो प्यारो बिरादर शेर खुदा फातिह खैबर। अली बिना ना गली गली इश्क में जाचो अली अली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेटा आयो ना सुभान अल्लाह। इश्क में जाचो अली अली, इश्क में जाचो अली अली। साईं कंदो सब भली भली इश्क में जाचो अली अली। सुभान अल्लाह, असां जो मुर्शिद बि त अलीअ जी औलाद आहे न। तो सुभान अल्लाह, असां रोज़े वारे जा मुरीद चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत छत्र वारे जा मुरीद उहा बि त औलाद मौला अलीअ जी आहे चओ सुभान अल्लाह। नारे विलायत भेज पागा हुर्रन खां वधीक केरु हूंदो जेको मौला अलीअ सां मुहबत कंदो हूंदो। सुभान अल्लाह। असदुल्लाहिल गालिब आहे ही जग जंहिंजो तालिब आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असी तालिब बि मौला अलीअ जा त मुरीद बि मौला अलीअ जा। सुभान अल्लाह, जो मथे सभिनी जो मुर्शिद मौला अलीअ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां जंहिंजा मुरीद उहो औलाद बि अलीअ जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंजा मुरीद औलाद बि हज़रत अलीअ जी त उन वटि सिलसिलो बि मौला अलीअ जो। सुभान अल्लाह। असदुल्लाहिल गालिब आहे ही जग जंहिंजो तालिब आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿार नंढे हार न डिस्टर्ब कंदे त पोइ ॻाल्हि उते रहिजी वेंदी। सुभान दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि है जन्नत तंहिंखे मिली मिली इश्क में जाचो अली अली। इश्क में जाचो अली अली। साईं कंदो सब भली भली इश्क में जाचो अली अली। इश्क में जाचो अली अली। सुभान अल्लाह, असां न शान ॻाईंदासीं मौला अलीअ जो सुन्नी त ॿियो केरु ॻाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। याद रखो हौज़ कोसर जो पानी पीअणो आहे न इंशाअल्लाह। हुज़ूर जे चइनी यारनि खे पीअणो। सुभान अल्लाह। घणनि यारनि खे? 4 यार, चइनी यारनि खे। 4 यार। राफ़िज़ी हो न ख़्वाब ॾिठो। अच्छा मक्के शरीफ़ में हिकिड़ो माण्हू हो चवंदो मूंखे उञ नथी लॻे। कंहिं बुज़ुर्ग खे ख़बर पई चए थो मूंखे उञ नथी लॻे। जे पुछांसि छो नथी उञ लॻई
जैसे मां राफ़िज़ी हुस एक रात मां सुतो पियो ख्वाब में मूं ॾिठो हशरगाह जो मैदान आ मदीने वारा हौज़ कौसर ते बीठा आहिनि साईं जा यार बि साण हन सुभान अल्लाह चार यार सुभान अल्लाह जी मुंहिंजी मोहब्बत हज़रत अली सां आई न राफ़िज़ी जो हो जी मां सिद्धो कयो सिद्धो मौला अलीअ जो ॿियनि ॾे नथो वञा पाणी प्यारींदो त हज़रत अली प्यारींदो सुभान जे मां सिद्धो हज़रत मौला अली ॾे वयुसि साईं तुंहिंजो हुबदार आहे पाणी प्यार मूं ॾे ॾियारे फरमायूं छो साईं तव्हां सां मुहबत कंदड़ आहियां मौला फरमायो न पाणी तोखे न मिलंदो छो त तुंहिंजे अंदर में अबू बकर उमर उस्मान जो बुग़्ज़ आहे अॼु उनखे पाणी मिलंदो जेको असां चइनि यारनि सां मुहबत करण वारो हूंदो साईं मूंखे मौला पाणी न ॾिनो भॻु सदत अबू बकर ॾे न मिलियो अमीर उमर वटां न मिलियो उस्मान ज़ुन्नूरैन खां कोन मिलियो सिधो मां हुज़ूर जे दरबार में आयुसि या रसूल अल्लाह पाणी मूंखे केरु पीअण वारो न आहे हुज़ूर फरमायो पाणी कोन मिलंदी तूं राफ़िज़ी आहे मुंहिंजे यारनि जी गिला कंदो आहे उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे सभु शतम कंदो आहे गार गंद कंदो आहे पाणी तोखे न मिलंदो और कसर उनखे मिलंदो जेको मुंहिंजे चइनी यारनि सां मुहबत कंदो हूंदो साईं पाणी त मूंखे पीअणो आहे उञ लॻी आहे का माफ़ी तलाफ़ी भला थींदी हुज़ूर फरमायो हा तौबा कर पोइ तोखे पाणी मिलंदो साईं मूं तौबा उते ई ख्वाब में कई उन खां बाद में हुज़ूर मूंखे पाणी पियारियो पाणीअ जा चंद कतरा मुंहिंजे वात खां पेट में लथा इहा ख्वाब जी ॻाल्हि हुई सुजाग साईं मां थियुसि तौबा ताइब थियुमि पर हौज़ कौसर जो पाणी जेको हुज़ूर पियारियो हुयो उनजो ज़ाइक़ो मुंहिंजे वात में महसूस थी रहियो हुयो उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं उञ मूंखे लॻंदी न आहे पाणी पंहिंजे मर्ज़ीअ सां पियां त मुंहिंजी मर्ज़ी न पियां त मुंहिंजी मर्ज़ी आहे पर उञ कोन लॻंदी आहे उञ ख़ातिर कॾहिं बि पाणी कोन पीअंदो आहियां पंहिंजे मर्ज़ी सां पियां त ठीकु न पियां त ठीकु उन ॾींहं खां वठी उञ मूंखे लॻंदी न आहे ऐं उन ॾींहं खां वठी मां राफ़िज़ी हुजण खां तौबा ताइब थी मां सुन्नी थियो आहियां सुभान अल्लाह खबरदार मता हज़रत अली साईं जे मोहब्बत जे हिन में तूं ख़त में अची त हज़रत अली जी मोहब्बत आहे तंहिंजे करे ठीकु आहे हाणे बसि ठीकु आहे मां हज़रत हुज़ूर जे बाक़ी यारनि खे घटि वधि ॻाल्हायां यादि रखो अलीअ जी मोहब्बत बि उन जी क़बूल आहे जेको बाक़ी हुज़ूर जे यारनि सां मोहब्बत रखण वारो सुभान अल्लाह इन ख्याल में इन वहम में इन शक में न हुजजां त बस सिर्फ हिकु मोहब्बत मूंखे काफ़ी थींदी आओ अली असांजो बि मुर्शिद आहे अली असांजो बि मौला आहे अलीअ खे असीं बि मौला मञूं था पर जीअं तूं थो चवीं तीअं न को ख़ारिज न वांगे न को राफ़िज़ न वांगे असां बिल्कुलु ईअं जे अल्लाह जे क़ुरान ऐं मुस्तफ़ा जे फरमान आहे ईअं असां हज़रत अलीअ खे मौला मञींदा सुभान अल्लाह मौला अली तो हुआ सुभान अल्लाह अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह तफसीरुल बयान में फरमायो तमाम इल्म कुरान में कुरान जो पूरो इल्म फातिहा में फातिहा जो पूरो इल्म बिस्मिल्लाह में बिस्मिल्लाह जो पूरो इल्म बा में सुभान अल्लाह सुभान पूरो इल्म बा में अगी ॻाल्हि ॿुधो हज़रत इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मौला अली जो फरमान आहे अन नुक़्ततु तहतल बाए इन बा जे हेठां जंहिं बा जे अंदरि काइनात जो इल्मु आहे पूरो इल्मु आहे तमामु इल्मु क़ुरान में क़ुरान जो इल्मु फातिहा में फातिहा जो इल्मु तस्मीह बिस्मिल्लाह में बिस्मिल्लाह जो बा में पाण फरमाइनि था अन नुक़्ततु तहतल बाए इन बा जे हेठां जेको नुक़्तो उहो मां अली आहियां मौला अली फरमाईंदा जेकर
सूरत फातिहा जो तफसीर लिखा एतरा त दफ्तर तैयार थी वेंदा जो 70 उठ उन्हनि दफ्तरनि जो बार खणी हलंदा सिर्फ़ सूरत फातिहा जो तफसीर फातिहा जो इहो तफसीर आहे त सॼे क़ुरान जो तफसीर छा हूंदो। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे फरमायो अब्दुल्लाह रात शादी नमाज खां बाद में कब्रिस्तान में फलानी जाइ ते हाज़िर थी जा। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए तो इशा जी नमाज थी वई मां उन कब्रिस्तान जे अंदर उन जाइ ते पहुतुस जंहिं जाइ ते मौला अली मूंखे फरमायो हो असां ॿई मौजूद आहियूं। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे मौला अली फरमायो अब्दुल्लाह कर ख़बर अल्हम्दुलिल्लाह में जेको अल्फ आहे उन जे तफसीर जी ख़बर थई सही मां कोन थो ॼाणा। हज़रत अली साईं अल्फ जो तफसीर बयान फरमायो हिकु सात केतिरो उन जो अंदाज़ो हूंदो कलाक खणी समझी सघो था कलाक ताईं अल्फ जो तफसीर वरी फरमायो लाम जे तफसीर जी ख़बर भला मीम जे तफसीर जी ख़बर थई कि भला इहा बि ख़बर न आहे हिकु सात कलाक जो मिक़दार वरी मीम जो तफसीर बयान फरमायो अॻिते फरमायो अब्दुल्लाह ताल जे तफसीर जी ख़बर थई कि भला उहा बि ख़बर न आहे कलाक ताईं ताल जो तफसीर बयान थियो त सुबुह जो टाइम थियो पाण फरमायो अब्दुल्लाह हल सुबुह थी रही आहे सुबुह जी नमाज़ अदा करणी आहे पूरी रात में मौला अली सिर्फ़ अलहम्द जो तफसीर बयान फरमायो। सुभान अल्लाह। सजू न अलिफ लाम हा मीम ताल सिर्फ 5 हरफन जो पूरी रात गुजरी वई। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए तो मां एडो तो इल्मी नुक्ता तफसीर वदाहत हज़रत मौला अली खान उन 5 हरफन जी ॿुधी मां त ईअं पियो सम्झां त मुंहिंजो इल्मु हिकिड़ो हौज़ आहे अलीअ जो इल्मु समुंड आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इल्म एडो हो समझ बि एडी ही अकुल बि एडो हो दानाई बेड़ी ही तो मौला अली जा फैसला बि अहिड़ा जो सुभान अल्लाह। फरमाया अब्दा हम अलीयुल मुंहिंजे उम्मत में सभिनी खां वधीक फैसले वारो फैसले क़दा जी क़ुव्वत रखण वारो मौला अली आहे। ॿ फैसला ॿुधो मुंहिंजो गुमयान बि ख़त्म थींदो। दुरूद शरीफ ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हेरे यारो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। फैसलो आयो हज़रत अली साईं हिकु हमरा कई शादी मायूं ॿ ॿार ॿिन्हिनि खे ॼमी पिया हिकिड़ीअ खे पुटु ॿिए खे वरी धीउ। राति जी का ऊंदाई ख़बर न आहे पुटु कंहिंजो धीउ कंहिंजी मायूं पियूं पाण में विढ़ी सभु कंहिंजी दवा त पुटु मुंहिंजो। अॼुकल्ह जो दौर हुजे त आसानी सां ख़बर पवे हा पर उन ज़माने में अहिड़ो को मशीनरी जो दौर हो कोन। फैसलो आयो हज़रत अली साईं वटि सुभान अल्लाह। मायूं विढ़ी पियूं पुटु कंहिंजो धीउ कंहिंजी। मौला अली फरमायो ॿई जेके औरतूं आहिनि ॿई मायूं पंहिंजो पंहिंजो थञ ॾुहनि मखसूस हिकिड़ो ठाव खणो उनखे ॾुहनि उन खां बाद में उनखे वज़न कयो जंहिंजो खीर वज़नी हूंदो पुटु उनजो हूंदो जंहिंजो खीर हल्को हूंदो न्याणी उनजी हूंदी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सभई सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कंहिं पुछो कि भला इहो फ़ैसिलो किथां कढियो हिन जो इस्तिख़राज किथां थियो। वज़नी जंहिंजो खीर उनजो पुटु जंहिंजो हल्को उनजी धीउ। पाण अल्लाह क़ुरान में फरमायो आहे लिज़्ज़कर मिस्ल हज़्ल उनसयैन
मर्द जे लाइ ॿिनि औरतुनि जेतिरो हिसो थींदो आहे। सुभान अल्लाह। जेतिरो मर्द खे मिलंदो औरत खे अधु मिलंदो, ॿिनि औरतुनि जेतिरो मर्द खे हिसो मिलंदो आहे। मौला अली फरमायो मिल्कियत जे अंदरि अल्लाह ताला मर्द जो हिसो बीणो रखियो आहे, ग़िज़ा जे अंदरि अल्लाह मर्द जो हिसो बीणो रखियो आहे। सुभान अल्लाह। जंहिंजो पुटु हूंदो उनजो खीर वज़नी हूंदो, जंहिंजी धीउ हूंदी उनजो खीर हल्को हूंदो, छो त उनजो हिसो घटि आहे, हिन जो हिसो मथे आहे। जंहिंजो हिसो मिल्कियत में घटि उनजो हिसो ग़िज़ा में बि उनजी हल्की हूंदी, जंहिंजो मिल्कियत में हिसो बीणो उनखे ग़िज़ा में बि अल्लाह बीणो हिसो ॾींदो आहे। सुभान अल्लाह। टे हिकिड़ा माण्हू आया, से हुठ काया या 17 से असांखे विरहाए ॾे। हिकिड़े जो आहे अधु, ॿिए जो आहे टियों हिसो ऐं टियों जो आहे 9 हिसो। असांखे विरहाए ॾियो उठ, पर अधु ॿधु न थियनि, सवा सिधा सॼा सभिनी खे उठ अचनि। सुभान अल्लाह। ॿ ॿ त ॿ ॿ, टे टे त टे, पंज त पंज, अधु न थिए सॼा उठ अचनि। हाणे उठ 17 हमराह 3, हिकिड़े जो अधु, हाणे जे अधु कढिजे त बि कोन था सॼा थियनि। साढा 8 8 16 साढा 8 ऐं साढो थी पियो, उहो पिया चवनि से सॼो असांखे मिले, अधु न थिए। मौला अली पंहिंजे ग़ुलाम खे फरमायो असांजो उठ का हिन जी उठ जी कतार लॻाए, मुंहिंजो उठ का हिन सां गॾु बि आहे। सुभान अल्लाह। हो थिया 17, साईं जो बीठो थी पिया 18 चओ सुभान। सुभान अल्लाह। हिकिड़े फरमायो तुंहिंजो घणो, साईं मुंहिंजो अधु। पाण फरमायो न पासे खां बीहो, अधु पंहिंजो का आहे। उठ हा 18, अधु थियो 9, हुनखे फरमायो 9 तूं का आहे पंहिंजा हल, 9 काए हलियो। ॿिए खे फरमायो तुंहिंजो घणो हिसो, साईं मुंहिंजो 3 हिसो आहे। 1 छका 6, 2 छका 12, 3 छका 18, 3 हिसो उनजो 6 उठ। पाण फरमायो 6 तूं पंहिंजा का आहे। सुभान अल्लाह। 3 हिसो 18 जो थियो 8, तूं पंहिंजो 6। हुन अधु का थो 9, हिन 6 पंहिंजा का था। हुनखे फरमायो 3 खे तुंहिंजो घणो आहे, साईं मुंहिंजो 9 हिसो आहे। सुआ 17, साईं हिकिड़ो ॿियारो थिया 18, 9 हिसो 18 जो थियो घणा 2। ठीकु आहे न, 1 9 9, 2 9 18 त 2 थिया हुनजा। पाण फरमायो 9 हिसो 2 तूं काथा, 6 हिसो हुनजो, हुन 3 हिसो हुनजो, 6 हुन काथा, अधु हुनजो, 9 हुन काहे वियो। हाणे 9 हुन काथा थी, उहे 9 हुनजा, 6 3 हिसो हुन काथो, 6 9 थिया 15, 9 हिसो हुनजो 2 हुन काथा। हाणे 9 हुनजा, 6 हुनजा, 2 हुनजा, 9 ऐं 6 15 थिया, 15 ऐं 2 17 थिया। हू 17 उठ काहे आया हा, साईं असांखे विरहाए ॾियो, पर हुजनि सॼा, अधु ॿधु कंहिंखे कोन मिले। साईं हिकिड़ो पंहिंजो बिहारे हुननि खे सॼा ॼाराए छॾिया। आख़िर में हिकिड़ो साईं जो ई वञी बचो। ग़ुलाम खे फरमायो बाबा इहो असांजो आहे, असांजे जाइ ते बिहारे आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिकिड़ो हमरा पियो फोत थिए, ॿिए खे ॾिनई 10,000 दिरहम, जॾा हे वठ जेके तूं चाहीं इन्हनि मां जा उहे मुंहिंजे पुट खे ॾिजां, मुंहिंजो पुटु गाइब आहे जॾहिं अचे। हमरा पियो फोत थी, पुटु बि हुनजो अची वियो। ज़मानो हज़रत अली साईं जो आहे, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मामलो हज़रत अली साईं ते पहुतो। सुभान इधर अली मुर्तज़ा फरमायो दे ख़बर उनखे जेके वसियत हू करे वियो फोती, घणा ॾींदे हिनखे, हिनजे पुट खे घणा थो ॾी। चईंसि हुन मूंखे चयो हो जेके तूं चाहीं मुंहिंजे पुट खे ॾिजां, मां हिनखे ॾियां थो 1,000 9 पाण थो लॻां। पाण फरमायो न 9 हुनखे ॾे, 1 तूं रख। सुभान अल्लाह। जॾहिं हुन मूंखे चयो हो जेके तूं चाहीं उॾे जांसि, चइबो इहा ई त ॻाल्हि सिधी आहे न, जेके तूं चाहीं, तो त पंहिंजे लाइ 9 चाहिया, हाणे 9 हुनखे ॾे, 1 तूं ॾिखार। सुभान अल्लाह।
गाल समझ में आयो तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अक़दाहुम अली हुजूर फरमायो मुझे सहाबा जे अंदर फैसले जी अड़ी कुव्वत या दानाई मौला अलीउल मुर्तदा शेर खुदा में हुजूर फरमायो अना दारुल हिकमत व अलीउन बाबहा या उहा हदीस जे ते कहीं जे मथा इन इख्तिलाफ कोने हुजूर फरमाइंदा हिकमत जो घर मां मोहम्मद आया उन जो दर अली आ सुभान अल्लाह अज इत्तिफाक सां वरी 4 फरवरी आ जो सुभान अल्लाह जे तारीख ते पी सही छदधणी बादशाह दी ताज पोची थी चो सुभान अल्लाह इहो ॾींहुं बि असांजे लाइ वॾो ख़ुशीअ जो ॾियारो आहे चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां दोहरा था सुभान अल्लाह नारो हिकिड़ो लॻायो नारे विलायत मुर्शिद आयो मौज मची वई सुभान अल्लाह भेजो पगारा थींदी वई मुर्शिद आयो मौज मची वई सुभान अल्लाह जाओ मुर्शिद आयो मौज मची वई भेजो पगारा थींदी वई थरन बरन में ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह थरन बरन में ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र जमात चवंदी वई मुर्शिद आयो मौज मची वई सुभान अल्लाह नारे विलायत हे सब रौनकूं हजरत शटधणी बादशाह जो फैज़ सुभान अल्लाह अल्लाह उन जे फैज़ान खे क़यामत ताईं जारी सारी फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम मुस्तफा जाने जिस तरफ उठ